तमाम सभिनी जो दस्ता जनरल सेक्रेटरी सिकंदर शहदाद के तरफा तमाम घणो शुक्रगुजार आहियां स्पेशली मां इन बहादुर न्याणियुनि जो जिन सबूत पेश कयो तव्हांजे साम्हूं त जिदोजहद में असां बि तव्हां सां गॾु जा भाईवार आहियूं। हाणे मां तमाम तंजीम जा जेके भी सुदूर जनरल सेक्रेटरी उहे 2 कलाक इन प्रेस क्लब में मुसां गॾु वेंदा सुभाणे सेम शेड्यूल हूंदो 9 बजे हाई स्कूल कंबरगा रैली कढी वेंदी प्रेस क्लब ताईं। उन्होंने तमाम तालके सुदूर जिले सुदूर जिले बाडी यूनिटन या सुदूर जनरल सेक्रेटरी ये प्रेस क्लब में 4 कलाकन जो टाइम है टोटल जेको असांजो उन में भुख हड़ताल भी शामिल है। इन करे जेके भी दोस्त हिते पंहिंजे तंजीमुनि जा जिम्मेवार दोस्त आहिनि उहे हिते प्रेस क्लब में ही रहंदा छो त इहे 2 कलाक असांजो हिते भुख हड़ताल है। इन करे ये मुसलसल जिदोजहद है जेके दोस्त आहिनि जिदोजहद में न अची सघिया के मजबूरियुनि खां या के पंहिंजे मसइलनि खां मां उन्हनि भाइरनि खे बहादुर उस्तादनि खे तंज़ीमुनि खे ॿुधाइण थो चाहियां त अॼु अगरि असां 1000 जे तादाद में गॾु थियूं त सुभाणे 3000 जे तादाद में हुजणु घुरिजनि। हीअ जिदोजहद हिकु वॾी माफ़िया सां जिदोजहद आहे, हिकु आम माण्हू सां आहे जेको 3 महीननि जी मुसलसल जिदोजहद में हिमल ताईं इन्हनि गूंगी ॿोड़ी ऐं अंधी हुकूमत खे का बि शइ नज़र नथी अचे। इहे न्याणियूं इहे बुज़ुर्ग इन्हनि खे नज़र नथा अचनि। इन्हनि जूं गैरतमंद जेके तकरीरूं कनि था असांजे तकनि में अची उहे काथे आहिनि। हाणे असांजे अॼु बि कंहिं बि पूरी सिंध मां कंहिं बि असांजे MP MLA या कंहिं बि न ॻाल्हायो आहे त हे उस्तादनि सां ज़ुल्म आहे, हिननि जी पेंशन मां कटौती छो थी थिए। CM साहब अॼु असां परमुन तौर ते जिदोजहद कयूं पिया, एतिरो मजबूर न कर जो असां तमाम घणो परते ऐं ॾुखियो तोखे करे छॾियूं जो तूं पूरी सिंध में के रोड ते न निकिरी सघे। ही हज़ारनि जे तादाद में लखनि जे तादाद में जॾहिं ये पूरी तंज़ीमूं जॾहिं तुंहिंजे साम्हूं ईंदियूं त शायदि तूं कोन बीह सघंदे।